थोड़ी देर सत्संग कोई घणो देर ताईं न, अगे टाइम भरजी आ। सत्संग थोड़ी देर कंदासीं, बाकी सुभाणे अॼु तो समय जो भी अभाव, सुभाणे समय सां सत्संग थींदो। ऐं हीअं सुभाणे वॼे त पोइ होॾे कयूं। हाँ, राजा मां महाराजा थींदे आश पई अॻिते वधंदी। आशाउनि में अटकी मूर्ख सुम्ही न रहो संसार में। बस सभिनी के प्राह अंदर में आशा आहे ही आहे, और मन में आशा है यह ही रुकावट थी। भगवान सभिनी के सब कुछ दे तो, जरूरत जेतरी आहे उहा त सभिनी के मिली रही है। जेके चइजे आवश्यकता सभिनी के मिली रहियो आहे। जिन पैदा किया सब, बाकी तृष्णा जी त काई हद ही काने। और माण्हुनि के सभिनी के या तृष्णा आशा मिठी लगंदी आहे। आशा पूरी थे मिठी लगंदी आहे। पर अॼु सोचे रखिजांइ, जिथे पहिरियों मिठो लगे, ये धन संपदा प्रॉपर्टियों ये मिठियूं लगन थियूं पहिरियों। और कुछ भी तोखे मिठो लगे, कोई भी सत्संग भी अगर तोखे मिठो लगे तो पहिरियों, अंत उन जो कोड़ो थी। आखिरी में जंहिंमहिल माण्हू जो शरीर छुटंदो आहे, दुखी थी पवंदो आहे। ऐं जेको पहिरियों कोड़ो वजे उनमें आशा तृष्णा न आहे। कबीर चवा आशा कर कर जग मोआ, आशा मरी न जाए। आशा कर कर जग मोआ, आशा मरी न जाए। आशा पूरी नानका, गुरु नानक चवा आशा पूरी नानका सच्चे से लिमला। आशा ये मरंदे ही कान जेस ताईं तुझी अंदर में सिक सिर्फ एक जी एक। और जो कुछ आहे जो कि सत्संग में सब सोचे छो हिकु हिकु ही परमात्मा आहे। तव्हां समझंदा आहियो त भाई कोई परमात्मा माण्हू आहे, कोई व्यक्ति आ, कोई भी परमात्मा व्यक्ति नहीं। सोचे दिस व्यक्ति किए थी तो ये पूरी सृष्टि हली रही है, वो माण्हू हलाए सघंदो? कोई भी हिकु परमात्मा, मतलब एॾा परमात्मा न आहिनि, वो कोई व्यक्ति ना है। परमात्मा हिकु ही आहे, न वो कोई माण्हू आहे। माण्हू परमात्मा कीअं थी सघंदो? कोई तव्हां भगवान पंहिंजे अंदर में सोचो भी, हेॾी वॾी सृष्टि, और तव्हांखे सभु संत दरवेश चवंदा भी आहिनि, गुरु ग्रंथ साहिब में वाणी भरियल आहे पूरी। त परमात्मा छा आहे? तंहिंखां पोइ बि माण्हू ॾिसंदा आहिनि, पूजा कंदा आहिनि हिकिड़े भॻवान जी, ॿिए भॻवान जी, टे भॻवान जी। ऐं हिकु हिकु शास्त्र, हिकु हिकु ज्ञानी गुरु नानक सभिनी खां पहिरियों जेॾीमहिल हुनखे साक्षात्कार थियो हिक जो, हिकदमि हिकु ई उंगली अंदरों निकितसि, एक ओंकार, एक ओंकार, एक ओंकार। हिकु ही परमात्मा आहे, वो कोई व्यक्ति नहीं। और संतन चयो आहे, कॾहिं कोई कॾहिं ध्यान ही न ॾींदा,
ॾिसां थो घरनि में मंदर ठाहे वेठा आहिनि। हाणे घर में तूं मंदर ठाहे वेठो आहे, तूं हिक खे न सम्झो आहे, हिक खे जॾहिं सम्झंदे थोरो हिन महिल मां ॻाल्हायां थो आहे कौड़ो, बाक़ी जॾहिं ख़बर पवंदे त उहो मिठो लॻंदे, पोइ ख़बर पवंदे मिठो लॻंदे। तव्हां सभु पहिरियों मिठे ॾे था डुकूं, आख़िरी हुनजी कौड़ा निकिरंदे। परमात्मा उहो हिकु हिकु यानी कोई व्यक्ति न आहे। पोइ परमात्मा अगरि हिकु थींदो त तव्हांजी धारणा में ईंदो कोई परमात्मा मर्द, छो जो परमात्मा जा नाला ई मर्द ते आहिनि। ईश्वर, परमात्मा, भगवान, जेके बि नाला आहिनि पुल्लिंग ते आहिनि। त भगवान कोई मर्द थी सघंदो? स्त्रियूं काॾे वेंदियूं? न उहो अकेलो मर्द आहे, न अकेली ज़ाइफ़ आहे। जेसि ताईं इहे ॿ सां इहे सॼो संसार आहे, हिनखे चवंदा आहिनि द्वैत। इन द्वैत में उन हिकु अद्वैत खे परमात्मा चइजे, जेको स्त्री बि आहे पुरुष बि आहे, ॿई हिकु आहे। जेको संतनि ज्ञाननि उहो कढियो आहे, उनजो नालो अर्धनारेश्वर। अर्धनारेश्वर कोई ईअं जीअं फोटू था ॾिसंदा आहियूं, अधु स्त्री अधु पुरुष, इहो प्रतीक आहे। अर्धनारेश्वर इहो प्रतीक आहे। हर हिकु इंसान माउ ऐं पीउ मां ॼाओ आहे, पर ॼाणो अद्वैत खे स्त्रीअ मां ऐं पुरुष मां सबको ॼाओ, सबको, कोई बि नर ऐं मादा ॿिन्ही मां ॼाओ आहे, ॿिन्ही जो उन में अंश आहे, पर ॼाणो हिकु आहे। उहो ॿिन्ही खे मिलाए करे चयो अथऊं अर्धनारेश्वर। उहो कोई व्यक्ति न आहे, उहो सभिनी में, सभिनी में कोई बि एकम थियो आहे छा? थियो ॿिनि मां आहे। इनखे चवंदा आहिनि द्वैत। उन द्वैत में अचे करे जेको अद्वैत खे पाए, पर अद्वैत खे पाईंदो केरु? हिकु ई सॼी 84 लख योनीअ में, 84 लख योनियूं यानी 42 लख धरतीअ ते, 42 लख जल में। उन में हिकु ई आहे जेको उनखे ॼाणी सघंदो, जंहिंजो नालो आहे इंसान। इंसान ई भॻवान खे ॼाणी सघंदो, बाक़ी कोई बि कंहिं बि योनीअ में न ॼाणे सघंदो। हिकु इंसान ई ॼाणे सघंदो। इंसान ई इन करे ॼाणे सघंदो छो जो इंसान हिकिड़े खे ई ख़बर आहे त मुंहिंजी मौत थींदी। मौत सभिनि जी थींदी, या इंसान खे ख़बर आहे, बाक़ी कंहिंखे बि ख़बर कान्हे। मथां ईअं सोचो त कंहिं कुते खे, हाथी खे, ॿिले खे, शेर खे, कंहिं कांव खे, कंहिं कबर खे, कंहिंखे बि ख़बर आहे त असां मरंदासीं, कंहिंखे बि ख़बर कान्हे। हिक खे ई ख़बर आहे जंहिंजो नालो आहे इंसान। जो इंसान खे ख़बर आहे मां मरंदुसि, ॿियनि खे न सोचिजो त कंहिंखे ख़बर आहे त हे मरंदो, कंहिंखे बि ख़बर कान्हे। कांव ईअं ॾिसंदो पंहिंजे हमजिन्स खे, ईअं पियो आहे कां कां कंदो, बाक़ी उनखे ख़बर थोरी आहे त मरंदो आहे कोई, कंहिंखे बि ख़बर कान्हे को। हिकु इंसान खे ख़बर आहे त माण्हू मरंदो आहे, पोइ उहो ई इंसान खोज कंदो आहे। जीअं गुरु नानक कई, कबीर कई, रवदास कई, बुल्ले शाह कई, फरीद कई, केतिरा ई संत पूजन पाठन सां न, वो परमात्मा कीअं ॼातऊं? पंहिंजे ही अंदरों, पंहिंजे ही अंदरों। ऐं चयूं जंहिंखे अनुभूति थी उन्हनि चयो, सुञा सकना कोई नहीं, सब दे अंदर लाल, मूरख गंड खोले नहीं, कर्मी भया कंगाल, घट में है सूझे नहीं, लानत ऐसी जिंद, नानक ऐसे जीव को, भया मोतिया बिंद। एक नूर ते सब जग उपजो,
कौन भले कौन मंदे, हिकु ही नूर सभिनी में। हाँ, ये मुझे सत्संग इन करे कोड़ो आहे जो मां चवां तो भगवान ॿियो कोई अथी न, भगवान तो में ही आहे। हिन में कोई न सम्झंदो ई। मां त सम्झां थो तव्हांखे बि हिते संदेह थींदो इहो कीअं थींदो। तव्हां सॼो प्रचार ते विया आहियो, प्रचार ते कंहिंमें ॿुधी करे भॻवान खे मञो था, भाई ॿुधो आहे किथां हे भॻवान आहे, तव्हां मञो था। परमात्मा मञण जी शइ आहे ई न। परमात्मा खे ॼाण, परमात्मा खे ॼाण ऐं ॼाणी सघी तो सभु को ॼाणी सघे। कोई भी अहिड़ो ख़ाली कान्हे जेको परमात्मा खे न ॼाणे सघे। परमात्मा कोई माण्हू थोरी वञी मां पकड़ियांसि, पकड़े करे चवांसि हाणे मूंखे बिल्डिंग ठाराए ॾे ऐं हे कर, अहिड़ो कोई भॻवानु कान्हे। परमात्मा जी ॼाण पवंदे जंहिंखे बि ॼाण पई आहे पंहिंजी ई अंदरों। ऐं तव्हां ॿुधंदा बि आहियो, सभई ॿुधंदा आहिनि, ॿार खे बि ख़बर आहे सभु जॻह भॻवानु आहे। चवंदो आहे हिकिड़ो महापंडित हुयो, सभिनी खे कथींदो रहंदो, ॼाणो कुझु बि कान्हे, ॼातो कुझु बि कान्हे, सभिनी खे ॾेखारींदो मां कुझु ॼाणींदो आहियां। त उन ॾींहुं कोई मिलियुसि कान जंहिंसां उहो ॻाल्हाए सघे। साम्हूं ॾिठईं हिकिड़ो ॿार, उनजे साम्हूं माचिस सां तीली ॿारे करे हिकु जोत ॿारी। चई हिकिड़ो मिली वियो आहे, हाणे हिन सां ई ॻाल्हायां। अॼु कोई माण्हू ई न मिलियो आहे जंहिंसां मां ज्ञान चर्चा कयां। ॿार खे चई इहो जेको तो माचिस ॿारे, इहा जोत किथां आई, इहा जोत किथां आई जो तुंहिंजो हे ॿरी वियो, बत्ती तुंहिंजी ॿरी आहे, इहा जोत किथां आई। पाण खे टिस्मार को सम्झे पियो। उन नंढड़े ॿार हिकदमि ॾिनई फूक, चई हाणे इहो तूं ॿुधाए त इहा ज्योति काॾे वई। हाणे बोलती बंदि करे छॾीसि। चई मां वटि तो कथिया ज्ञान, माण्हुनि खे चवां थो पियो भॻवान भॻवान जूं ॻाल्हियूं, हे ॿार मुंहिंजी बोलती बंदि करे छॾी। हुनजो नालो हुयो जुनैद, पहिरियों महापंडो हुयो, पर हुन ॾींहुं ॿार जे पेरनि ते किरी पियो। चई हाणे मां ॿुधाईंदुसि न, हाणे मां ॼाणींदुसि, हाणे मां ॼाणींदुसि त परमात्मा छा आहे। मां इहा बकवास ॾाढी कई, माण्हुनि खे भरमायां पियो, मूंखे ई ख़बर कान हुई। पर हिन तूं नंढड़े ॿार मूंखे हीअं सम्झायो, पर हाणे मां सच खे सम्झंदुसि, सच छा आहे। पोइ उहो बोलती पंहिंजी बंदि करे छॾियईं, जेको माण्हुनि खे पंडिताईअ जो ज्ञान ॿुधाईंदो हुयो। आख़िर हुनखे सिखंदे सिखंदे, ॻोल्हींदे ॻोल्हींदे, जेको जिन खोजिया तिन पाया। कबीर चयो आहे जिन खोजिया तिन पाया। ऐ खुदा जिसने की जुस्तजू, जुस्तजू चइबो आहे जंहिं खोजो। माण्हू पाठ पूजा उनमें आहे त खोजींदो ई कान, ख़बर अथसि भॻवान जी पूजा कबी आहे, ईअं पूजा करे थो, ज़िंदगी भर पूजा ई करे थो। हिते चए थो जिसने की जुस्तजू, जुस्तजू यानी खोजें, मिल गया उसी को तू। हुन जुनैद बि चई हाणे मां खोजींदुसि। जब खोज पूरी थियसि, माण्हू पुछंदासि तोखे कीअं मिलियो। पोइ हुन चई जंहिं लाइ मां खोज चालू कई, मुंहिंजो पहिरियों गुरु ॿार हुयो, जंहिं मूंखे ॿार इहा ज्ञान ॾिनो त इहा बत्ती काॾे वई। ॿियो गुरु आहे मुंहिंजो चोर हिकिड़ो, हाणे ॾिसो काॾे उहो पहुतो। चए पियो ॿियो गुरु आहे चोर। चई चोर कीअं? चई मां हिकु भेरो हिकिड़े गांव में राति जो पहुतुसि, सभिनि जा दरवाजा बंदि हुया, परेशान, बुख बि लॻी, उञ बि लॻी, कोई दरवाजो खुलियल कान हुयो।
हिकिड़ो चोर पंहिंजो दरवाज़ो बंदि करे राति जो ॿाहिरि निकिरे पियो, उन सां ॻाल्हाइणु थी वियो। भाई ये तनमल राति जो कोई दरवाज़ो खुलियल कान्हे। चोर चयईंसि मूंखे लॻे थो तूं दरवेश आहीं, पर मां हिकिड़ी ॻाल्हि चवां, जे मुंहिंजे घर रहीं, हाणे मां वञा थो चोरीअ ते, जे मुंहिंजे घर रहीं ते दर खोलियां थो, वञी अंदरि वेह, बाक़ी मां आहियां पक्को चोर, पक्को चोर आहियां मां। मूंखे लॻे थो तूं दरवेश आहीं, मां वटि तूं रहंदे मूंखे कॉन्फिडेंस आहे तूं मूंखे मटे न सघंदे, बाक़ी तूं मां वटि रही करे कुझु मटिजी वञी, चोर थी वञी, उहो तूं ॼाण, बाक़ी मूंखे त तूं न वठी सघंदे। मां कॉन्फिडेंस सां चवां थो तोखे अगरि रहणो थी मां वटि त रह। हुन चई भेण हीअ मूंखे चैलेंज तूं करी, मूंखे तूं न मटे सघंदे, तूं अगरि मां मटिजी वञा ऐं हीअ न मटिजंदो, पोइ त चए हाणे मां रहंदो मां तो वटि, भले चोर आहीं त आहीं, बाक़ी मां रहंदुसि तो वटि। चयसि खुलियल थी दर, रहियो हुते। सुबुह बि थियो, हे आयो, पुछियसि चोरी मिली कुझु थी? चई न, पर चयसि हाणे भाई रहंदे, बाक़ी ॾींहुं थी वियो थी, भले किथे बि रह। चई न, हाणे त मां तो वटि ई रहंदुसि। संत चयसि, चई ठीकु आहे। संत न वटि रहियो, रोज़ राति जो चोर वञे, वरी सुबुह जो अचे, पुछेसि थियो कुझु? चवंदा न थियो आहे। अचे त ताज़ो अचे, अचे त ताज़ो अचे, उदास बि न अचे, चोर मायूस बि न अचे। न लॻी त न लॻी, सुभाणे लॻंदी, न लॻी त न लॻी सुभाणे। महीनो राति जो ॾिठई, चोर खे चोरी न मिली, पर चोर ईअं अचे पियो ताज़ो, कॾहिं बि हुनखे काई चिंता या काई परवाह न। महीने खां पोइ जेॾीमहिल वियो, जेॾीमहिल हे बि भॻवान जी खोज करे पियो, करे 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 जेॾीमहिल हे बि थकिजो, पोइ चोर यादि आयुसि, चए पियो हाणे छॾ पचर, भॻवान खे न ॼाणाईंदुसि, कुझु न कंदुसि। नेठि पोइ चोर यादि आयुसि, चई भेण मां हीअ थी करे ऐं मां थकिजी पियुमि। उहो पूरो महीनो रातिनि जो चोर अचे पियो, ताज़ो पियो अचे, ऐं मां थोरी खोज कई आहे, न मिलियो आहे त चवां थो छॾियां। न, चोर जी ॻाल्हि यादि आयसि, हिन बि खोज कई, परमात्मा जी ॼाण मिलियसि। चई ॿियो गुरू मुंहिंजो चोर आहे। अहिड़ा कंदे 9 गुरू ठाही, 9 गुरुनि मां शिक्षा मिलियसि। जुनेद हिकु, मंसूर जेको पाकिस्तान में थी गुज़रियो, जेको अल्लाह मंसूर, जंहिं उन बि परमात्मा जी ॼाण कई, उनजो गुरू हुयो जुनेद। जुनेद खे बि ॼाण थी, पर मंसूर जी ॼाण त वरी जुनेद खां बि चढ़ी वई। पर मुंहिंजे चवण जो मतिलबु, परमात्मा कोई ॿाहिरि न आहे, ऐं हर हिकु तव्हां वाणीअ में ॿुधंदा बि आहियो, तंहिंखां पोइ बि ॾिसंदा आहियो माण्हू पूजा कनि था। कॾहिं ज़िंदगी भर थी वेंदे मंदरनि ते मथा टेके टेके टेके, तुंहिंजी मर्ज़ी थी। मां जेकी सच आहे उहो ॿुधायां, ईअं मथनि टेकण सां बि कुझु न थिए। तूं वञी करे टेके करे तूं अंदरि में घुरे छा थो, तूं सोच त सही। ऐं मंदर ते कमी आहे मंदरनि जी। असांजे कटनी कैंप खां वठी शहर ताईं 27 मंदर आहिनि, ॻणियल आहिनि निकिरियल। मूंखे ॿुधाई, हाणे मां बि ईअं वेंदो हुउसि त को ॼणो मूंसां गॾु हलंदो, मां सां हली हली करे अचे मंदरु टेके, मां बीह रहां, वरी टेके करे वरी हले, वरी ॿिए ते वरी टेके, वरी मां बीहां। नेठि मूंखे बि अंदरि में खाधई, मां हे त टेके थो, पर सुभाणे मुंहिंजो बि अंदरि चवराए पियो, तूं छो थो बीहे पियो, हे टेके त टेके, हिनजी पंहिंजी आहे। मां चवांसि भाई हाणे हीअं कर, सुभाणे खां तूं जी मथा टेक, मां तोसां न हलंदोमांइ, मां पंहिंजे अकेलो घुमंदुसि, तूं मथो टेकी त टेक वञ। चई छो तोखे छा थो थिए पियो? मां यार मुंहिंजो मन नथो चवराए, तूं रोज़ रोज़ टेकी तूं। चई पोइ खनी करे वारनि खे चई, सम्झ में त मूंखे बि ॻाल्हि नथी अचे, मां कयां छा? मां पंहिंजे पीउ खे ॾिठो, उहो ईअं मंदरनि ते मथा टेके थो, हाणे मूंखे बि उनजी आदत पइजी आहे, ऐं ॾिसां बि थो कुझु थिए बि कान थो।
पोइ मां नथो थिए त चई पर छा कयां, आदत पइजी वई आहे। मां चऊं हाणे तूं पंहिंजो कमु कर, मां पंहिंजो कमु कंदुसि। मां वञा बि चई न न न न न मां हाणे हीअं कंदुसि, सुभाणे खां न टेकींदे। मां न टेकींदे, मां चई न टेकींदुसि। मां ठीकु आहे, पोइ सुभाणे मां सां गॾु हलिजांइ, न तुंहिंजी मर्ज़ी थी। सुभाणे ते ॿई हलियासीं, हलिया पियो, बि हले पियो। साम्हूं ॾिठुमि मंदरु अचे, मां ख़बरदार अचई थो, चई हा हा ठीकु आहे, अचई थो, चई ठीकु आहे। हलियासीं अॻिते, न टेकियईं, वरी ॿियो पोइ अचे, मां ॿियो आयो थी, चई न मां ठीकु आहे। जंहिं महिल ॿिए ते लंघियासीं, पेर खणी धरतीअ ते पटकयईं, चई मूंखे भउ थो थिए। मां छो? चई मूंखे लॻे थो रुसी न वञंदो। अॻे सुबुह घरों निकितो त ॿिली निकिरी वई साम्हूं, हाणे त मूंखे भउ थो थिए। वञ, ईअं माण्हू खे आदत आहे, उहो नथो सम्झे परमात्मा छा आहे। हिकु सम्झंदे सभु सम्झंदे, ऐं हिकु न सम्झी जेको सभु सम्झंदे सभु व्यर्थ थी। इन करे संत चवंदा आहिनि एक साधे सभु सधे, एक साधे सभु सधे, सभु साधे सभु जा। हिन खे साधी दे, उन खे साधी दे, हिन खे साधी दे, कुझु न थींदी। ऐं हिकु चवां थो केरु आहे, हिकु कोई व्यक्ति न आहे, सभिनी में उहो हिकु आहे। उहो कोई माण्हू बि न आहे, माण्हू न आहे। एतिरी त तव्हां सभिनी खे ख़बर आहे आत्मा छाखे चइबो आहे। आत्मा सोई परमात्मा। त आत्मा काथे आहे? सोचो आत्मा आहे काथे? एतिरी त ख़बर आहे सभिनी खे, पर तव्हां ॼाणींदा न आहियो आत्मा काथे आहे। सभिनि जे अंदरि आहे, उहा आहे, इहो ई शिव आहे। ऐं तव्हां शिव चवंदा होॾे मथे कोई आहे, पहाड़ ते वेठो आहे, अर्ध नगन, इहो शिव आहे। अरे शिव खां सवाइ ॿी शइ ई कान्हे, सभु शिव आहे। शिव आहे त तूं बीठो आहे, इन शिव सां संबंध टुटंदी तूं शव आहे। कॾहिं ध्यानु लॻाए ॾिठो थी, तुंहिंजी ज़ाल हुजे, तुंहिंजी धीउ हुजे, तुंहिंजी माउ हुजे, तुंहिंजो पीउ हुजे, तुंहिंजो प्रेम बि शिव सां ई आहे, पर इन ॾिस ई कान थो कोई। मां चाहियां थो सॼो कमु असांजो शिव सां आहे। शिव कोई व्यक्ति न आहे, शिव आहे त तूं आहे। इन खां अलॻि थींदे त शव आहे। त तुंहिंजो प्रेम कंहिंसां हुयो? शिव सां आहे कि न माण्हूअ सां आहे? ऐं इहा ख़बर पवंदे तुंहिंजो सॼो सिस्टम बदिलजी वेंदे। इहा ख़बर पवंदे तूं कंहिंसां कूड़ कंदे, इहा ख़बर पवंदे तूं कंहिंसां घृणा कंदे, इहा ख़बर पवंदे कंहिंसां वैर कंदे, इहा ख़बर पवंदे कंहिंसां झगड़ो कंदे, इहा ख़बर पवंदे कंहिंसां ठगी कंदे। कीअं कंदे? जीवन त ईअं ई ठही वेंदी। उनखे न आहे ख़बर माण्हू संसार में ईअं थो वर्तजे। हाणे को गमिलट कूड़ ॻाल्हाए थो, घृणा करे थो, वैर करे थो, झगड़ो करे थो, ठगी करे थो। इहे ई त नरक जा द्वार आहिनि। नरक ॿियो छा आहे? नरक कोई भॻवानु ॾींदो या भॻवानु पोइ पापी हुजे माण्हुनि खे नरक ॾेई दुख ॾे? कोई नरक, नरक तूं पाण तो इकट्ठो करी पाण। नरक ग़लति करे थो, ग़लति थिए थो, कूड़ ॻाल्हाए थो, 100 कूड़ ॻाल्हाइणा पवंदा। घृणा करे थो, कंहिंसां घृणा थो करे? हिते पोइ माण्हू मंदर पूॼनि था, पंहिंजी माउ सां नथा ॻाल्हाइनि, पंहिंजी ज़ाल सां नथा ॻाल्हाइनि, पंहिंजे पीउ सां पुटु नथो ॻाल्हाए, भाउ भाउ सां नथो ॻाल्हाए, ऐं मंदर में पूॼा करे थो, ऐं पत्थर खे पूॼे थो। संतन चयो पत्थर पूजे हरि मिले कबीर, तो मैं पूजूं पहाड़,
जी पत्थर पूजण से भगवान मिले तो मां तो सिद्धो वही पहाड़ के पूजा जिथा पत्थर निकरन था नहीं। तासे तो चाकी भली पत्थर चुको चक्की अटो पीहंदो आ उन पत्थर का तो वह चक्की भली जो पीस खाए संसार पंहिंजे पेट के असां रोटी ॾियूं था उन पत्थर से पी करे रोटी कणक के चांवरन के पी करे असां रोटी खाऊं था वो पत्थर सुठो उन पत्थर को अहिड़ो पत्थर के पूजींदे त तू भी पत्थर थी वेंदे। पहिरियों चेतन के ॾिस चेतन छाके चइबो आहे चेतन जेको माण्हू जीअरो आहे इहो चेतन आहे इन में ही परमात्मा आहे। मलुकदास चयो आहे जित जित देखूं आत्मा तित तित सालिगिरा जित जित देखूं आत्मा तित तित सालिगिरा बोलन हारा पूजिए पत्थर से क्या काम बोलन हारा बोलन हारे में बैठो उनकी तू गलत तो करे और मंदिर में तो पूजा तो करे होश ही करनी उनके भगवान तो समझी तू पहिरियों चेतन में वो भी आहे वो तॾहिं आ पहिरियों हेॾे चेतन में ॾिस चेतन यानी जेको हले थो ॻाल्हाए थो पोइ इन खां पोइ पक्षी पशु इन में भी भगवान आहे तंहिंखां पोइ वण गमलनि में पौधो जेको हीअं वधे थो इहो भी परमात्मा आहे। तंहिंखां पोइ चौथे नंबर ते पत्थर भी भगवान आहे। ईअं मां न चवां पत्थर कणकण ही भगवान आहे त वरी पत्थर में केरु आहे पर तू पत्थर में ॾिसे तो चेतन में ॾिसे ॻाणंदो कुछ थींदी ही कान तू पहिरियों पत्थर में ॾिसे थो हेॾे ॾिसे ही कान थो त थींदी ही न कुछ पहिरियों एॾे ॾिसंदे पोइ धीरे धीरे ॼाण पवंदे जेको चवंदा आहिनि सभु हंधि भगवान घट घट में हर जू बसै संतन कहो पुकार कहो नानक तह भज मना भव निध उतर है बात इन जो अर्थ छा आहे इन जो छा आहे अर्थ गुरु नानक साफ चई जे हूं जाना आखा नाही कहना कथन न जाई गुरा एक दे बुझाई सबना जिया का सभिन जो जियापो जेको हिकु परमात्मा आहे सो मैं विसर न जाए। या वाणी मां पंहिंजी तो चवां तव्हां ॿुधंदा भी आहियो तॾहिं भी मंदिर थी घर घर में माण्हू मंदिर ठाहे वेठा आहिनि घर घर में मंदिर ठाहे तव्हांजी मर्ज़ी अथव मां सच ॿुधाए वेंदोमांइ चाहे तो मुंहिंजो सच पहिरियों कौड़ो आहे इन करे मां ॿुधंदो ई कोई कान्हे मां हिते ई चवां पैसा मिलंदव हे मिलंदव तव्हांखे मां वणंदोमांइ मूंखे पसंदि भी माण्हू घटि कंदा आहिनि एतिरा माण्हू आया गनीमत आहे मूंखे घटि पसंदि कंदा आहिनि मां हिते ई लोभ जा हिते ई तव्हांखे चवां हीअं थींदी त तूं भीड़ अची वेंदी ऐं भीड़ खे खपे ई कूड़ और इहो चई छॾियां जिते भीड़ है उते आत्मा न मिलंदे भीड़ थींदी आहे रिढुनि जी शींहनि जी भीड़ न थींदी आहे तव्हां वञी जंगल में ॾिसो रिढूं सवे हज़ारे ऐं शींहों के नहीं लेड़े ॿ टे हिकु शींहं थोरी हूंदा आहिनि हेॾा त शींहं खे ॾिठो त ईअं 500 शींहं बीठा हुजनि नठो थी शींहं हूंदी हिकु और तू सॼो भीड़ ॾे वेंदे जिते भीड़ आहे हिते सही हूंदो मां त ॾिसंदा मां वरी भीड़ में वञे थो कुझु ॿुधी अचे थो हिकु अखर हे जेके बि मां तव्हांखे ॻाल्हियूं ॿुधायांव थो अनुभव सां कोई ईअं न त मां रख रखाव करे शास्त्रनि में लिखियल कान्हनि के
वञे तो भीड़ में वरी पुछांसि तो, अरे दे ख़बर, मां चयो हुते वियो आहियां, हेॾो ॿुधी आहियां मां, पुछो हिक हिक खां पुछां छा ॿुधी आहीं? चई साईं ॿुधी छा आहे? 2 रुपए फ्रूटी, 10 रुपए हेॾी प्लेट चाउमीन जी, 100 रुपए कंबल, 98 में डोसो। मां इहो ॿुधी आहियां। हे भीड़ में वञनि था माण्हू, छा खणी था अचनि? डोसो, फ्रूटी। वियो आहियां हुते हेॾी भीड़ में, हिकु अखर कोई न ॿुधायईं त मां कुझु ॿुधी आहियां। हे सच थो ॿुधायां पियो। सॼो भीड़ जो मान खाई पिया। छा थींदी? भीड़ में सत्य न मिलंदी, सत्य मिलंदी। हीअं बि नथो हिते थोरा वेठा आहियो हिते मिलंदो, मां इहो बि नथो चवां। सत्य मिलंदी अकेले में। गुरु नानक, कबीर, बुले शाह, ये सब अकेला थिया। अकेले में मिलंदी परमात्मा, अकेले में ॼाणींदे परमात्मा, भीड़ में न ॼाणे सघंदे। तव्हांजी मर्ज़ी अथव, जेको सच आहे उहो ॿुधाए थो। गुरु नानक भीड़ जो हिसो न हुयो। भीड़ न आहे, भीड़ थींदी आहे जिथे लोभ ऐं भव ॾेई करे माण्हूअ खां पैसा कढनि या भॻवान ॿुधाइनि या लोभ खां। न न, परमात्मा ते को प्रेम आहे। प्रेम ही अथी त परमात्मा जी सोझी पहुते। भगवान कोई माण्हू है छा? गुरु नानक चयो आहे, साच कहूं सुन ले सभी, जिन प्रेम कियो तिन ही प्रभु पायो। और प्रेम केड़ो? कंहिं छा मंदिर टिकाणे में? अरे प्रेम ते इते ही आहे, हिते हिते जेको परमात्मा चारों तरफ मौजूद आहे, हिते असां विढ़ूं था ऐं मंदिर था ठाहियूं। मां इन करे तव्हांखे थोरो कौड़ो ॻाल्हायां थो, हाणे थोरो सम्झिजो। ईअं मंदिर तूं घर में ठाहींदे बि न, पूजा वेठो कंदे तूं पंहिंजे मन खे ख़ुशि करींदो। मां चाहियां थो परमात्मा अगरि ॼाणींदे त पहिरियों पंहिंजे अंदर में ॼाणींदे, पंहिंजी माउ में, ज़ाल में, पीउ में, पुट में, सभिनी में ॾिसंदे। ऐं इहो मंदिर ठाहियो था। मां केतिरा घर ॾिठा आहिनि जिथे मंदिर ठहियल आहे, माण्हू ॿाहिरियों हथ जोड़ींदे। मां ॾिठो घर में मंदिर आहे त माण्हू घर वठे ई कान थो। हिन में मंदिर आहे, अरे मंदिर आहे त सुठो आहे न। घर 50 लखे वारो 60 लखे वठो न। सच थो ॿुधाए, करोड़नि जा घर ईअं पिया अथव, लखनि में नथा खपनि। ऐं ॿाहिरियों माण्हू हथ थो जोड़े। बिल्कुलु मुंहिंजो अनुभव थो हिन ॻाल्हि। ॾेखारियां उहे घर। हाणे उहो घर घाटा पइजी विया। पहिरियों मंदिर ठाहियईं, हाणे घाटा पइजी विया। छोकिरा बोकरा अॼुकल्ह खेॾनि था, इहा क्रिकेट ऐं बाधा बाज़ारी खेॾनि था। थी थो वञे मौकारो, पोइ घर विकिणण जी नौबत। हाणे करोड़ जो घर लखनि में बि नथो खपे पियो। बसि थियो छा हुयो, हाणे उहो मंदिर उस घर में माण्हू मथा टेकींदे राति जो 2:30 बजे कोई कुझु अहिड़ो लटके पियो, नाड़ो बाड़ो हुयो कुझु कंहिं पैजामे या कंहिं सलवार जो, हुनजो पाशो ईअं पियो हूंदो कोई मंदिर ते। उहो ॾिसी करे ई घर जो भाती बेहोश थी वियो। सुबुह जो जेॾीमहिल डॉक्टर आया पुछणु चाहिं थी, मां हितां ॾिठुमि हिन मंदिर ते, मूंखे ॾिसण में आई हवा, कुझु कान, कुझु न हूंदो आहे। पर इन्हनि जॻहियुनि ते माण्हुनि खे बहता हूंदी आहे। कड़वो सच थो ॿुधाए, बाक़ी तव्हांजी मर्ज़ी अथव। अरे मां चवां भॻवान ई तुंहिंजे अंदरि थी, तुंहिंजी वहिंवार ई परमात्मा सां आहे। तूं सम्झे थो मां माण्हू सां वहिंवार थो कयां, भॻवान सां वहिंवार थो करे।
सच पुछे इते थी परमात्मा इन में ही। ऐं तव्हां ॿुधंदा बि आहियो गुरु नानक जी इहा वाणी चई मैं, जे हूँ जाना आखा नाही कहना कथन न जाई, गुरा एक दे बुझाई सबना जिया, सभिन जो जियापो यो परमात्मा सो मैं विसर न जाई। इन जो अर्थ इहो ई आहे। हिकिड़ो ॿियो बि अखर आहे, आदेश तिसे आदेश, आद अनिल अनाहत, जुग जुग एको वेश। इन जो अर्थ छा आहे? आदेश यानी हे प्रणाम, आदेश तिसे आदेश, हिते ही हे प्रणाम। ये जेको मां तव्हांखे सत्संग में अचण खां पहिरियों ई चयोमांव, सत्संग में वेहण में सभिनी खे प्रणाम। आदेश इन खे चइबो आहे, आदेश थिसे आदेश, जेको सभिनी में उहो परमात्मा वेठो आहे, इन खे आदेश। आद अनिल, ओ जुग ठहिया इन खां बि पहिरियों, अनाद जुग जुग एको वेश, इहो हिक ई वेश में इहा आत्मा सभिनी में हिक, या घणी न आहे। पोइ माण्हू चवंदा घणी, एॾा माण्हू कीअं, हिकु हिकु एॾा कीअं थींदो? अरे लाइट हिक आहे की न ॿ आहिनि, ऐं केॾा हिन में लटूं आहिनि, एसियूं आहिनि, पंखा आहिनि, ट्रेनियूं आहिनि, छा छा थो लाइट में हले? पोइ हिक ई की न ॿ आहिनि? हिकु लाइट आहे या सभिनी में बरक़रार हलनि था। हे लटू फुटंदो, लाइट थोड़ी फुटंदी, वरी ॿियो लटू पवंदो, माण्हू मरंदो। हीअं थोड़ी त आत्मा मरी वेंदी, वरी ॿियो माण्हू ॼमंदो। आत्मा त ईअं आई आहे, ईअं ई परमात्मा आहे। कबीर जो वरी सलो थोरो सम्झिजो, थोरो ध्यान सां सम्झिजो। हम एक को एक कर जाना, दो कहे तिनहि दोजक, जेको ॿथो ॾिसे नरका, दोजक चइबो आहे नरक खे। कबीर तो चए, हम एक को एक कर जाना, दो कहे तिनहि दोजक, जिन नाही पहचाना, जेको नथो सुञाणे उनखे, उनजे लाइ नरक ई नरक आहे। नरक इन करे आहे जो उहो ग़लति कंदो, पोइ घृणा कंदो, वैर कंदो, ठगी कंदो। नरक, ये नरक जा दरवाजा आहिनि। ॿथो ॾिसे, परमात्मा खे ॾिसे ई कान थो। तो में बि उहो ई आहे, हिन में बि उहो ई आहे। दो कहे तिनहि दोजक, दोजक यानी नरक, जिन नाही पहचाना, एक पवण जीअं हिकु हवा आहे, एक पाणी हिकु पाणी आहे, एक ज्योत संसार आहे, हिकु ई ज्योत आहे। सब घट अंदर तू ही व्यापक, धरिए स्वरूपे सोई। एक पवन, एक पाणी, एक ज्योत संसार आहे, सभिनी में वो हिकु ई आहे। वो हिकु कीअं आहे? जैसे बारई काष्टई काटे, बारई चइबो आहे बढ़ईअ खे। बढ़ई जीअं लकड़ीअ खे कटींदो आहे, बाहि खे न कटे सघंदो आहे। जैसे बारई काष्टई काटे, अग्नि न काटे कोई, अग्नि खे न खणी सघंदो। जैसे बारई काष्टई काटे, अग्नि न काटे कोई, सब घट अंदर तू ही व्यापक, धरिए स्वरूपे सोई। उहो ही सभिनी में हिकु समायल आहे। असली परमात्मा खे सम्झे ई नथो, सच खे सम्झे ई कान थो। सभु को लोटो खणी सुबुह जो हली थो वञे पियो वणनि ते टिणनि। ऐं घणा ॼणा वरी 3-3, 4-4 कलाक वेठा आहिनि। ऐं मूंखे जिते ईअं ख़बर पवंदी आहे भाई कोई 3-3, 4-4 कलाक वेहे थो, असांजी बि खोज आहे, मुंहिंजी बि खोज हूंदी आहे। मां वञी इन सां ॻाल्हायां, 4 कलाक वेहे थो, कुझु त भेणा ॿोध खुलियो हूंदुसि। जेॾी महिल वेही करे हुन सां ॻाल्हायां, हिकु टके जो बि ॿोध न, अंधविश्वास। ऐं हिते तव्हांजे खंडवा में त ॾिसां थो ॾाढो अंधविश्वास आहे, ॾाढो। कीअं अंधविश्वास आहे? ॾिसां थो घर घर में मटकी टंगियल आहे। भैया छो टंगियल आहे? की नज़र न लॻे। अरे नज़र लॻे घर जी, छा ठाराए इहो घर? हिन बि टंगी आहे छा? हा, हाणे घर त हिन जो फर्स्ट क्लास अथसि, मतिलबु टके ही तव्हांखे नज़र लॻे थी।
घर घर में ॾिसां थो मटकी। अॼु सुबुह जो निरीक्षण कयो, लंघा पियो ॾिसां मटकी टंगी पई आहे। अरे इहा मटकी छो था टंगियूं पिया? कोई नज़र हणंदो आहे? कोई नज़र लॻंदी कीअं? ॿार खे बि नज़र लॻंदी आहे छा? ॾिसां ॿार खे हिते तिलक, हिते हिते कुईअ ते तिलक। अरे हिते छो चई न, इनखे नज़र न लॻे। माई आहे केरु आहे? अंग्रेज़नि जा ॿार डेम्बा फर्स्ट क्लास वेठा था ईअं खेॾनि, कोई टिको न, कुझु बि न। हिते वरी पाईंदे कंडलो, ॾंद कुते आला कंहिंजा पाईंदो, ॿार खे पिया था लॻनि। ॾंद पाईंदो, ओम पाईंदो। हाणे ओम अहिड़ो तिखो, उहो ॾिठो आहे ॿार खे छाती में लॻो, खून पियो थो वञेसि। ऐं बेवकूफ़ ॿार खे कुझु बि न पाइजे, न कंडलो न टीको, कुझु बि न। ॿार खे घणो ढकेसि बि न, खेॾे। ऐं ॿार ॾिसंदी मस्तु स्वस्थ ॿार। तुंहिंजा ॿार ॾिसां थो लेगड़ू लेगड़ू बिरथा सॼा ढकिया पिया आहिनि, वेड़े पिया, वरी ईअं था वेड़ेसि पिया। जेतिरो ॿार आहे ओतिरी हुनखे थधि पवंदी। तव्हां ईअं छो? तोखे थी थिए त हुनखे बि थींदी छा? पर ईअं थियूं ढकियुसि पियूं। ऐं या त अंधविश्वास। ॿार खे हिकिड़े खे मां वणे पियो। अॼु ॿार वणनि था, ट्रेन में वञूं था, ॿारनि खे ॾिसूं था, खेॾनि था, मज़ो थो अचे पियो। ॿार भॻवानु आहे। मां हिकिड़े ॿार हीअं थोरो फर्स्ट क्लास हुयो, हीअं थोरो भाकी पाए चुमी ॾिनीमांसि। माईअ मूंखां खसे करे सुरमो पातल हीअं करे। माई आहे केरु आहे? मां हुनखे प्यार थो कयां। हाणे प्यार कयां थो, हुनखे चए भाउ वरितो। भई ही नज़र न, हाणे मां नज़र हणंदोमांसि। नज़र कोई जेको हणंदो न, पंहिंजो खॾो पाण खोटींदो। मां अखियुनि सां ॾिठो आहे, अखियुनि सां ॾिठो आहे। बिल्कुलु जेको ॿिए जे लाइ ग़लति सोचे थो, ॿिए जे लाइ ग़लति कंहिंखां पुछाणा वठी करे उहो करे थो, पाण किरियो उन खॾे में। मां अखियुनि सां ॾिठो ऐं मूंखे ख़बर पए पई हीअ पुछाणा थो करे ॿियनि जे लाइ। मां पंहिंजे लाइ क्या करे थो पियो, ॿिए जे लाइ। तूं ॿिए खे कष्ट ॾींदे त उनखे न मिलंदी, तोखे ई मिलंदी। मां मिलियो। अरे आहे ई परमात्मा, तूं अंधेर थो करीं, तूं ॿिए खे कष्ट थो ॾी। कॾहिं बि अहिड़ी काई ॻाल्हि मन में बि न अचे असां। आहे ई परमात्मा सभु, तूं हुनखे नज़र हणंदी। पर असांजी हे थोरो सम्झिजो, हे शरीर आहे, परमात्मा चवां थो असांजे ई अंदरि आहे। शरीर जा तल आहिनि टे। पहिरियों तल आहे हे शरीर, ॿियों तल आहे मन, टियों तल आहे आत्मा। बसि आत्मा खे रेपण वारो इहो मन। तूं मन खे गुरू करे वेठो आहे। तूं मन खे गुरू न कर, मन जी ॿुध ई न। मन खां पार वेंदे तॾहिं ई इहा ख़बर पवंदे उहो परमात्मा सभिनि जे अंदरि ऐं तुंहिंजे अंदरि हिकु ई। मन खां पार थी ऐं तूं सॼो मन खे गुरू ठाहे वेठो आहीं। जीअं मन चवई थो तीअं करे थो। तूं जेतिरो मन खे मञींदे ओतिरो परमात्मा खां दूर थींदो वेंदे, ऐं जेतिरो तूं आत्मा ने ॾिसंदे तेतिरो मन त्रोहित थींदो वेंदे। तुंहिंजे ई अंदरि थी। मुंहिंजी ॻाल्हि खे थोरो सम्झ, तुंहिंजे ई अंदरि थी। ऐं सॼा इशारा सभिनी ॾिना आहिनि संतनि। जैसे बारही काष्ठई काटे अगन न काटे कोई, सब घट अंदर तू ही व्यापक धरिए स्वरूपे सोई। उन जो ही सभु स्वरूप आहे, उहो ही परमात्मा सभिनि जे अंदरि आहे, उहो ही आहे। लेकिन तुंहिंजो मन, इहा ॻाल्हि हाणे बि मां तव्हांखे चवां थो, पर तव्हांजो मन ॿुधणु न ॾींदी इहा ॻाल्हि। तूं हुनजे करे त पोइ भटकंदे, पोइ वेंदे मूर्तियूं पूॼण, मंदर पूॼण वेंदे, इहो मन हावी थी वेंदी। मुंहिंजे मन खे ॾिसे त भॻवानु तुंहिंजे अंदरि थी। सब में एक ही नूर समाया, एक वही भरपूर समाया। ध्यान का अनमोल खजाना, ध्यान का अनमोल खजाना।
मैं तुम्हें आया हूँ सिखाने, मैं तुम्हें आया हूँ जगाने। जागो अब तो नींद से जाग जाग। किथों अहिड़ो ॿुध जिते तुंहिंजे अंदर में लॻई हिते मूंखे सही आहे, जे लॻई सही तो सुबह जो गाड़ी हलंदी थी कचरे वाली, गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल, गाड़ी वाला आया घर से कचरा, जो मन जो कचरो कढ। मैं सुबह वेंदो न गाड़ी वालो, तू कचरो वरी भरी तो। मां सुबह ॾिसंदो आहियां माण्हू पेपर पढ़ंदा आहिनि, पेपर तू सम्झो सुठो थी, सॼे शहर जूं गिलाऊं अलाए छा छा कचरो लिखियल आहे, उनखे रोज पढ़ी थो, कचरो जमा थो थींदो वञे। वरी घणियूं मायूं कोई कंहिंजी गिला ॿुधाए उनखे चवंदा हली अधी वे त चांहि त पी, ॿुधाए न। ईअं पंहिंजे घर जो कोई कचरो ईअं विझी करे डस्टबिन में ऐं तुंहिंजे घर उछले त विड़ी पवंदी हुअसि। पाड़े जो कचरो कोई ॿुधाए त उनखे चांहि थी पीआरे, हले 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 ॿुधाए ॿुधाए, इहो बि कचरो आहे। इहो कचरो अंदर में जेतिरो जमा थींदी त तूं छा सम्झी सघंदी, कुझु न सम्झंदी। कोई कचरो ॿुधावई हथ जोड़ीस, अम्मा वञ अॻिते, मूंखे न ॿुधाए। इहो कचरो जेतिरो भरजंदो वेंदी ओतिरो अहिड़ी अंदर में कीचड़ थी वेंदे कोई सोझी न पवंदे। ऐं मिलंदी छा मिलंदी? इहो कचरो मन कचरो ई कचरो कचरो ई कचरो इकठो कंदे, जेॾी महिल मरंदे सॼो उहो कचरो साम्हूं ईंदी। पोइ माण्हू छटपटाईंदा आहिनि, मां न मरां मां न मरां। पोइ उन्हनि खे भयानक शिकिलियूं शिकिल ॾेखारींदा, उहो कुझु हूंदो न आहे, तुंहिंजे अंदर में जेको कचरो आहे उहो साम्हूं अचे बीह रहंदो थी ऐं चवंदो थी निकिर ॿाहिरि, ऐं तूं चवंदो मां न मरां। ऐं जेको सही उन परमात्मा खे ॼाणींदो, मौत त सभिनी जी थियणी आहे, सभिनी जी थियणी आहे। राम गयो रावण गयो जाको सभु मरंदा ई मरंदा, केरु बचियो आहे? कोई मचो आहे छा? सभु मरंदा। पोइ मरंदा त उहे जंहिं महिल मरनि पिया त वरी माना खिली करे छा पिया चवनि, रोते हुए आते हैं सब, रोते हुए आते हैं सब, हंसता हुआ जो जाएगा। वो अहिड़ो माण्हू जेको खिली करे मञणो सभिनी खे आहे, को 60 में वेंदो, को 70 में वेंदो, मञणो सभिनी खे 80 में वेंदो, 90 में वेंदो, पर उहो मौत कहिड़े कम जो जंहिंमें तूं छट पटाए रोई 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 वेंदे त सही, कचरो अंदर में थी त उहो कचरो साम्हूं अचे बीहंदी। आख़िरी त इहा परीक्षा आहे। रोते हुए आते हैं सब, हंसता हुआ जो जाएगा। वो मुकद्दर का सिकंदर, वो मुकद्दर का सिकंदर, जाने मन कहलाएगा। यही सिकंदर हुआ गुरु नानक, कबीर, रविदास, बुद्ध, महावीर, कृष्ण, इन्हनि जा जेॾीमहिल शरीर छुटनि पिया सभिनि जी बिल्कुलु कथा आहे, खिलनि पिया। बाक़ी माण्हू जी मौत त ॾिसो, लोड़े बि थियो सालनि जा साल थो लॻो। इहो कचरो तूं हिन महिल बि कचरो तो इकठो करी थो। मां नथो चवां तूं दुकान छॾे या घर छॾ, मां कुझु बि न, मां दुकान भी बढ़िया हलाए, घर भी बढ़िया में बढ़िया हलाए, कुझु न छॾ। हे अंदर मन में जेको कचरो भरे पियो थिए, या ॿिली इहा अंदर में जेकी थी न, इहा कढिबा। असांजे गुरुदेव भॻवान जी हिकिड़ी माई आई, चईंसि बाबा
असांजे खूह में ॿिली किरी पई आहे, मरी वई आहे, थप अथसि, असांजो सॼो घर पाणी पीअंदो आहे, असांजो पाड़ो बि पाणी पीअंदो आहे, कोई पीए ई नथो, हाणे छा कयूं? असांजे बाबा जन खे बेटे हीअं कर 101 बाल्टी कढ पाणीअ जी, असांजे बि खूह में किरंदियूं, असांखे हूंदो पहिरियों 101 बाल्टी कढंदासीं, शुद्ध थी वेंदो, सभई माण्हू लटा धोअनि, पाणी पीअनि बि, कुझु न थींदो। माई आई 101 बाल्टी किरी वई, चई ॾाढी दप आहे, अड़े न निकिते, चई न, चई वरी वञी कढ 101, वरी वञी कढियईं 101, आई चई न बाबा धप आहे, बाबा चई ईअं त न थींदो आहे, वञी टियों भेरो कढ, वञी टियों भेरो कढी करे आई, धप त ॾाढी आहे, बाबा चई थींदो न, हल मां थो हलाए, बाबा जन वञी करे ऐं खूह में मुंडी चवनि धप, चई ॿिली कढी अथी, चई न उहा त अंदरि पई आहे, छेरी माई आहे, ॿिली कढी हुई कान थी, उहा हुन में अंदरि ई पई आहे मोल, त असांजे अंदरि में बि मोल ॿिली पई थी कचिरे जी, इहो कचिरो थी, कचिरो जेको मन तो थो घड़े, उन कचिरे में तू बि कचिरो, सच्चाई थी। हिकु गुरुकुल हुयो, उते 100 खन गुरुअ जी शेवा बि कंदा, आश्रम जी बि शेवा कंदा, 100 मेंबर गुरुअ जो ज्ञान बि ॿुधंदा ऐं शेवा बि कंदा। उते हिकिड़ो नओं आयो, 3-4 महीने में एॾो बढ़िया थियो, गुरुअ जे असली चित ते वेही अचियो, सभु कुझु हुनखे चए, सभु कुझु हुनखे चए। पोइ 100 ॼणा चवनि पिया गुरु हाणे ॿिया ई थो करे, गुरु में फ़र्क़ु अची वियो आहे, चयईं गुरु ॾे आया 100 ॼणा, चई हाणे तव्हांखे असां ॾिसूं था, तव्हां ग़लति था कयो पिया, हे नओं छोरो हाणे आयो आहे, सभु हुनखे था चओ, ऐं असां हेॾनि सालनि जा, हाणे असां छुटी थी, हाणे हे तव्हां में हाणे ॿिया ई थी वई आहे, गुरुअ खे चए, गुरु त ज्ञानी हुयो, वास्तविक ज्ञानी, चई बेटे जे तव्हां पुछो था मुंहिंजे अंदरि ॿिया ई कान्हे का, ॿियो छा कहिड़ा चङा थींदा आहिनि छा ॿिया ई, सभु हुनखे था चओ, चई चङो बेटे तव्हांखे ख़बर पइजी वेंदी। ॿिए ॾींहं ते इन 100 माण्हुनि खे सर्व करे चई था हीअं कयो, पोयों गांव ताईं आश्रम जेको अथऊं उन गांव में वञी कोई सुठो माण्हू वठिया, चई हा वठी थो अचां, हिकिड़े खे संभरायूं, चई तूं वञी वठी आ, वियो सॼो गांव घुमी आयो, शाम जो आयो, गुरुअ खे चयईं हिकु बि सुठो कान्हे, सभु हराम खोर। गुरु चयईं हिकु बि कान्हे, चई चङो बेटे ठीकु आहे तूं। ॿिए ॾींहं ते उन हिक खे सर कई जंहिंजे मथां गुरुअ जी लगाव हुयो, चयईं बेटे तूं वञ पोयों गांव जे, हिकु कोई ख़राबु माण्हू उते ई आया 100 ॼणा, चई हाणे ॾिसो ॿिया ई कयो था नथा कयो पिया, चई छो, असांखे चयो सुठो, हिनखे चओ था ख़राबु, हाणे सॼो गांव ईंदो तव्हां ॾे, चई बेटे शांती करे, जेसि ताईं कमु कोई पूरो न थियो आहे विच में न ॻाल्हाइजे, चई असां हिते ई था ॿिया ई कयो, असांखे चई सुठो वठी आहे, हिनखे चओसि था ख़राबु वठी आहे, हाणे त सॼो गांव अची वेंदो, चई बेटे सब्र कयो। हो वियो, शाम जो उहो बि आयो, हथे ख़ाली आयो, गुरू खां माफ़ी वरितईं, चई मां तव्हांजो कमु न करे सघियुमि, चई छो, ऐं उहे बि 100 ॼणा वेठा, उहो बि वाइड़ा थिया, हेॾा ख़राबु माण्हू हिकु न मिलियो अथसि। गुरू चई छो बेटे छा थी वियो, चई साईं तव्हां चयो ख़राबु माण्हू वठिजो, मां एॾो ॻोल्हियो, ख़राबु त छा पर सभिनी में काई न काई सुठाई हुई, ईअं सॼो ख़राबु न हो, तव्हां चयो ख़राबु वठी आहे, मूंखे हिकु बि ख़राबु न करियो, सभिनी में काई न काई सुठाई हुई। गुरू उथारे बाक़ी पातईंसि, हे ॾिस हिन जे अंदर जी सफ़ाई ॾिस, हिनखे कोई ख़राबु माण्हू नज़र न आयो, तव्हांखे सुठो नज़र न आयो, तव्हांजा मन ई कचरा आहिनि, ईअं असां सां बि ॾींहुं राति ईअं थो थिए, सभु किना ॾिसां थो, जेको ॾिसो ॿिए जी लाइ शिकायत, हिन जे करे मां परेशान आहियां। और कबीर चए तो बुरा देखन मैं चला बुरा न मिलिया कोई, जे खुद खोजा अपना मुझसे बुरा न कोई, हम नहीं चंगे जग बुरा नहीं कोई,
मां ही चङो न आहियां। जेको ईअं सोचींदो तॾहिं त आहे। असां चऊं असां त चङा आहियूं, छो जो तव्हां पेपर जेको पढ़ो था न, इन पेपर में बुरायूं लिखियल आहिनि। पोइ माण्हू ॾिसे थो पियो, माण्हू हेॾियूं बुरायूं था कनि, हेॾा चोरियूं था कनि, हेॾा टैक्स था बचाइनि, मां त थोरी सी हिन में लिकाए छॾे पंहिंजी बुराई। पेपर छाजे लाइ पढ़ंदा आहिनि? ॿिया माण्हू किना आहिनि, मां सही आहियां। थोरो सत्संग खे सम्झंदव, जेॾी महिल ॻाल्हि अंदर में ईंदे, मां चवां तुंहिंजे वहिंवार में फ़र्क़ु ईंदी। परमात्मा कोई न मथे आहे न कंहिं टिकाणे मंदिर में आहे, परमात्मा हर जगह आहे। तो में त छा, जाथे काथे तू जिथे भी आहीं उते परमात्मा, तू आहे उते त परमात्मा भी उते आहे। आकाश उते आहे, हवा उते आहे, जल उते आहे, अग्नि उते आहे, पेट में ही पिया थी। पंज ही तत्व उहे हिकु आहे, क्या ॿिया ॿ आहिनि? एक पवन, एक पानी, एक सभु हिकु आहे। जो जल भी हिकु आहे, अग्नि भी, अग्नि तुझे पेट में ही अग्नि आहे, पानी भी तुझे पेट में आहे, वायु भी तुझे अंदर आहे, धरती भी तुझे अंदर में आहे, आकाश भी तुझे अंदर में आहे। पंजन तत्वनि जो त हर कोई ठहियल आहे ऐं उहे सभु हिकु आहिनि। त परमात्मा चवंदा आहिनि सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम, सत्य ही शिव वही सुंदर। एक सूर्य है, एक गगन है, एक ही धरती माता। हिकु ही आहे, उन हिक खे ॾिसंदे उहे परमात्मा थी। उहो तॾहिं ॾिसंदे जॾहिं हिन मन जे कचरे खां पार थींदे। शरीर जो तल, उनजे पोइ तो मन जो तल, टियों तल थी आत्मा जो। इहो ही परमात्मा जो तल आहे। तू ॿुधे ई मन जी तो, सुबुह खां वठी राति ताईं मन कॾहिं भी सही कमु न कंदी, ऐं जेॾी महिल बि सही कमु कोई थियो थी त सम्झजांइ उते तुंहिंजो हिरदो हूंदी। हिरदो सम्झो था न, हे हिते परमात्मा उहो तो गवाही ॾींदो आहे। ऐं हिरदो न कंहिंसां घृणा कंदो आहे, न वैर कंदो आहे। केॾी महिल बि निर्णय हृदय जी ईंदी, चवंदी ॾेस ॾेस ॾेस। ऐं हृदय कॾहिं बि खटण जी न कंदी, मन खटण जी कंदी। मन चवंदो मां जीतियां, मां खटां, तूं अंदरि अखियूं ॿुटे करे ॾिस। हृदय न चवंदी मां खटां, वो चवंदी मां हारायां। जो हारेगा वो हीरा, हीरा लहंदा लख करोड़, जो जीतेगा वो कोडी। बुलाई शाह जो हिकिड़ो शब्द ईंदो आहे, जीत जीत के उम्र गंवाई, अब तो हार फकीरा, जीते दामुल एक कौड़ी, हारे दामुल हीरा, हीरा लहंदा लख करोड़ी, कोडी दामुल कसीरा। बुल्ला शाह जे तूने हार न मानी, बे मुर्शिद बे पीरा। वही बुले शाह अॼु खां 70 में हिकिड़ो गीत चुआई, और हिते वेठा आहियो बुजुर्ग, सभिनी ॿुधो हूंदो, चाहे ॿार बि हिते वेठा आहिनि, उन्हनि बि भूले भटके ॿुधो हूंदो बुल्ले शाह जो इहो गीत। बेशक मस्जिद मंदिर ढा दे, बुल्ले शाह है कहता, बेशक मस्जिद मंदिर तोड़ो, बुल्ले शाह है कहता, पर प्यार भरा दिल किसी का न तोड़ो, जिस दिल में दिलबर है रहता, जिस पलड़े में तुले मोहब्बत, उसमें चांदी नहीं तोलना। ॿुधो तो न ॿुधो तो? इन जो अर्थ छा आहे? बुल्ले शाह जेको पूरे वर्ल्ड में मशहूर थियो, इन संत चई ये पत्थर भले तोड़ियो, ऐं दिलेरी सां चई, और पूरे हिंदुस्तान में रोज इहो गानो हलंदो घर घर में, त तव्हां ॿुधो अणॿुधो करे छॾियो। उते ई हिन गाने खे हिकिड़े खे सम्झियां त परमात्मा खे सम्झियां। बुल्ले शाह जी हिकिड़ी आहे लाइन, बुल्ले शाह जी हिकु लाइन। बेशक इहे तो पत्थर बत्थर टुड़नि में, अरे पत्थर में
स्वामी साहिब असांजो जेको पैगंबर सिंधियुनि जो, उन चयो पूॼे कोह पत्थर, पूॼे कोह पत्थर चरिया चेतन खे छॾे, पूॼे कोह पत्थर जंहिं सभई साधन सिद्ध कया, तंहिंजी कर नज़र स्वामी चर अचर व्यापक अथी वेस में। छा आहे अर्थ लॻे? एॾा पत्थर तो पूॼे, कोह यानी घणा, मां त ॾिठुमि हिकिड़े वटि घटि में घटि 100 मूर्तियूं, उन्हनि खे सनानु कराए, उन्हनि खे रोटी खाराए, अधु ॾींहुं पूरो चट वञे पियो, धंधो रुलंदो, घरवारी ॿार सभु परेशान, वरी मूंखे वठी हलियो हुते ॾेखारे थी मां हिननि सभिनि जी पूॼा कंदा। मां हे करे छा थो पियो? अधु ॾींहुं विञाई थो, वञे थी हिते ओधर वधंदी, तुंहिंजा पैसा वञंदा घटि थींदा ऐं तूं सॼो ॾींहुं पूॼाउनि में लॻो पिया। जी मां त इहा कंदो आहियां, मां कंदो आहियां। वरी चयोमांसि हाणे हिकदमि चवांसि छॾ त वरी थोरो डिॼ न, मां घटि कर। जी घटि कीअं कयां? कोई नाराज़ थी वञे त? मां मूं कहिड़ो ख़ुशि थियो थी, छा मिलियो थी? हेॾानि खे रोज़ ईअं धुआरी वरी खाराईंदो, ईअं थो करी, इन हिक खे त सम्झो ई न आहे। पोइ मां ईअं चवां थो त भेण कोड़ो थो लॻे माण्हुनि खे। हिकिड़ो ॼणो हुयो, मूंखे वठी हलियो घर रोटी खाराए करे, कमरे में वठी हलियो, सॼे कमरे में कापियूं। चई बाबा हे ॾिस मां छा कयो, सम्झो बाबा मुंहिंजी तारीफ़ कंदो। मां छा कयो थी? कापी खोले ॾेखारियईं, 10 सालनि खां उन राम 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 लिखियो अथई, 10 साल। मां हे छा कयो थी? चई बाबा राम राम लिखियो आहे। मां पोइ छा मिलियो थी? ये कापियूं हेॾियूं हज़ारें कापियूं कंहिं ॿारनि खे ॾियां स्कूल पढ़ी वठनि, कुझु न थींदी। छा थींदी राम राम लिखण सां? भॻवान जो कोई नालो आहे छा? राम अखर राम आहे छा? जीअं मां राम चवां थो त राम हुजे, त बाहि चवां त बाहि साम्हूं थी वञे। जे बाहि बाहि न आहे त राम राम बि न आहे। ईअं राम अखर राम थी वेंदो छा? सोचे ॾिसो, राम अखर राम थी वेंदो? जे राम अखर राम थी वञे, तव्हां सुबुह सभई उथी करे सनानु पाणी करे घर वेही चओ पैसा 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 पैसा, अची वेंदे छा? त राम चवण सां राम कीअं अची वेंदी? भॻवान जो कोई नालो थी सघंदो छा? भॻवान जो कोई नालो कान्हे, भॻवान कोई व्यक्ति न आहे, भॻवान कोई आकार न आहे, भॻवान हे निराकार आहे। इन्हनि आकारनि में निराकार, रूपनि में अरूप, नामनि में अनाम। भॻवान जो कोई नालो न आहे। तव्हां बार बार नालो खणी करे तव्हां ईअं संभो, ऐं नालो वरी खणण में ईअं था कनि पिया, झंडा ऊंचा रहे हमारा। अरे कुझु न थींदी, झंडा ऊंचा रहे हमारा। तुंहिंजो नालो खणी करे भाई मां हे आहियां, कंहिंजो बि नालो मां त चवां वाह तमो खणी न, उहो अंदरि नालो अंदरि। तव्हां बार बार फोन खणो था नालो, काॾे वञो था नालो, घरनि में नालो। अरे नाले इहा त सॼी प्रचार था कयो पिया, इन सां छा थी वेंदी? जे खुले ई कुझु बि ॿुध त मां हाराए वेंदुमि, कुझु न थींदी। नालो बालो खणण सां छा थी वेंदी? जे सचो भक्त आहे त तुंहिंजे अंदर में 28 बार उनजी यादि हुजे। उनजी यादि नालो न आहे, जेको चवंदा आहिनि न, 8 पहर आराधिए पूरन सतगुरु ज्ञान, चो दुख भंजन तेरा नाम, बोलो दुख भंजन तेरा नाम, दुख भंजन तेरा नाम। 8 पहर आराधिए, 8 पहर आराधिए पूरन सतगुरु ज्ञान, दुख भंजन। हाणे 8 पर ये राम राम तू जपी में, कोई भी नालो जपी में घणी देर जपी में, 5 मिनट 10 मिनट अधु कलाक जीअं जपी दे तीअं मां सम्झां थो जी चवंदे वधीक मग़ज़ खोड़नि जो ख़राब थी चुको आहे। तव्हां कहिड़ो पागल खाननि में ॾेखारियव, जंहिंखे बंदि करे विया शाकूं था ॾियनि पिया ऐं सॼो ॾींहुं नालो था खणनि पिया, पागल थी विया। ईअं कंहिंजो बि नालो, तुंहिंजो ई नालो ईअं खणा, हिन घर जे ॿाहिरि मां वेही चवां लक्ष्मण दास लक्ष्मण दास लक्ष्मण दास, वार पटींदो लक्ष्मण दास? भॻवान खे वणंदो छा? ईअं नाले खणण सां थींदो?
परमात्मा के जीव, परमात्मा जीवन आहे असांजो, उन जीवन खे सम्झो ई नथा। परमात्मा असांजो जीवन आहे, उथे परमात्मा में, वेहे परमात्मा में, खाए परमात्मा में, सुम्हे परमात्मा में, सॼो कारी ई तुंहिंजो परमात्मा आहे। उनजो नालो राम राम, राम राम चवंदे त थींदे छा कुझु? तूं जीव। मां जेको भी हे ज़ाइफ़ूं कोई भी कमु कनि थियूं, कोई भी कमु कनि, मां चवां हिननि जी पूजा आहे, ॿी पूजा करण जी ज़रूरत ई न आहे, लोटो खणी करे वञो थियूं पई। मां चवां तूं जेके 50-60 साले जी आहे, गोॾनि में सूर अथसि, वेही करे ईअं वढ पट बि करे त इहा पूजा अथसि। तव्हां दुकानु हलायो था, तव्हांजी बि पूजा आहे। इन करे चवां पूजा आहे, दुकानु हलाईंदे कंहिंजे लाइ हलाए? जो प्रेम आहे माउ सां, ज़ाल सां, पुट सां, पोटे सां, हिननि जे लाइ तूं रोज़ी कमाए ईंदे, इहो खाईंदो त केरु खाईंदो? भॻवानु खाईंदो। हिन ध्यानु कयो थी करे। मां त चवां धंधो हलाए, मां ईअं थो चवां घर छॾ, या हिननि खे चवां थो तव्हां कमु छॾे करे। पोइ माई हिकिड़ी खे ॿारु चएसि थो पियो, चएसि थो मम्मी आज हमारा प्रीति भोज है। छंछर स्कूलनि में पोइ भोज कराईंदा आहिनि। प्रीति जैसे जेको वणे चेस तो मेरे को क्रिस्पी बना के दो, जो इतवार को बनाती हो क्रिस्पी उन भाजियुनि जी ठहंदी आहे। वो माई चए मेरे को पूजा में जाना है, वो चेहरा डोडा दूं तो तू नहीं तो मैं पूजा करने जाऊंगी, चेहरा डोडा ले जाओ। अकुल ही सजी वञे थी पूजा करण, उनखे ठाहे ॾिसी वो भगवान तो घुरे पियो, वञे थी वरी पिपल ते पाणी चाण, या तुंहिंजी पूजा है? ऐं भगवान पियो तो घुरे मूंखे ठाहे ॾे, उनखे छॾे करे वञे थी होॾे। हे माण्हुनि जा भूत दिमाग़। मुड़ुसु वेठो आहे घर में, उनखे रोटी न आहे, माई वञे थी पूजाऊं करण। असली घर में भगवान वेठो आहे रोटीअ लाइ, उनखे रोटी ई कान्हे, उहो वञे थी होॾे पूजा करण थी वञे। वण खे धाॻो ॿधण वई आहे, भीड़ हुई ॾाढी, धाॻो वरी माउ खे ॿधी आई आहे। अरे हिते मुड़ुसु वेठो थी, उनखे रोटी चांहि खपे कुझु, जीते जागते खे छॾे करे वई आहे पूजा करण। पोइ अहिड़ा माण्हू भॻवान खे नथा सम्झनि त उहो सम्झंदा उते कुझु मिलंदो, कुझु न मिलंदी। ऐं ठाहे वेठा थी, दुकान खोले वेठा आहिनि। हाणे वियासीं हिकिड़े हंधि त ॾाढी लाइटिंग, मां चयो लाइटिंग आहे फर्स्ट क्लास आहे। त वियासीं हुते, पुछियोसीं कंहिंजो मंदरु आहे? चई इच्छा पूर्ति मंदरु। अरे इच्छा पूर्ति मंदर बि थींदो आहे छा? भीड़ आहे चरिया माण्हू, ऐं इच्छा पूर्ति त पोइ सभई ॼणा वञी उते ई वेही रहो, इच्छा पूर्ति करे अचो, थी वेंदव तव्हांजी इच्छा पूर्ति। कुझु न थींदो आहे। इच्छा पूर्ति मंदरु कोई थींदो आहे? इच्छा पूर्ति थियनि पोइ सॼो हिंदुस्तान उते वेही रहे, इच्छा पूर्तियूं करे वेही रहे, चए धन अचे धन अची वेंदो, कुझु न थींदी। ऐं हिते वरी मंदर बि आहे लक्ष्मी मंदरु, हा लक्ष्मी पूजा कंदा, ऐं तव्हां हर साल पूजा कंदा आहियो पैसनि जी? पैसनि जी पूजा हीअ पूजा न थींदी आहे। न हिनखे चुमी ॾे, न हिन जी पूजा, हे सिर्फ़ु उपयोगिता जी शइ, हितां वठी हिते ॾे बसि। हिनखे पूजा करण सां अगरि पैसा अची वञनि त हिते पैसा आहिनि किथे? ऐं हिंदुस्तान सॼी पूजा पाठ थो करे, लक्ष्मीअ जी पूजा, शक्तिअ जी पूजा, सरस्वती जी पूजा। हिते न सरस्वती आहे, न लक्ष्मी आहे, न कुझु बि कान्हे। आहे 110 नंबर ते मुल्क बीठो आहे, ऐं हिते पूजा था कनि था। हाणे पूजा था कनि था, लक्ष्मी ईंदी आहे। दिमाग़ मतिलबु जेको तव्हां ॾियारीअ ते पूजा था कयो, मां चाहियां ॾियारीअ ते पूजा थी असली लक्ष्मी नुंहुं, ऐं नुंहुं खे तव्हां नुंहुं था सम्झो, धी थी, सची धीअ, सची या लक्ष्मी थी। मां हिनखे ख़ुशि कर, थी वई ॾियारी जी पूजा। लक्ष्मी खे तव्हां हुन नुंहुं खे साड़ियो था। मां हिकु घर में बिल्कुलु ॾिठो, नुंहुं ॾियारीअ ते वॻो घुराई, 2 साल थी विया शादी कए, वॻो घुराइनि, मूंखे वॻो वठी ॾियो, मां ॾियारीअ मां पायां। चई न न बेको माको पाए, असांखे ॿिया सामान वठणा आहिनि। ख़बर अथई छा वठणा आहिनि? लक्ष्मी, गणेश, मिठाइयूं, फटाका, इहे हज़ारनि जा वठी आयो। फटाका ऐं लक्ष्मियूं, गणेश, इहे सॼी पूजा कयईं। ऐं राति जो वरी चई मां बाग ॿालींदुमि। बाग में खणी, उहो बाग बि को ग़लति हुयो, ठका वारो हुयो। जेॾी महिल ईअं ॿारींदे हिन हथ में अहिड़ो ठकाणे, आंड्रा बुक हथ जो निकिरी आयसि, सिधो हिंदुजा में 1000 रुपया लॻी वियसि।
वो वेचारी घुरेस थी वॻो, उनखे वॻो न वठी ॾिनई, चई पेको माको पाए। हाणे पूजा सां मिलंदी छा कुझु बि? पूजा सां कुझु न थींदी, असली थी ॿार, ये गणेश नो थी लक्ष्मी। मां हिनखे तूं प्यार ॾे, प्रेम ॾे, मां तूं ॾिस पोइ बहुत आएगा। त हिननि सां चप था पवनि। मां जेको बि चवां तूं पंहिंजे हृदय सां ॻाल्हि। अॼु राति जो सुम्ही त उहा तूं सोचे रखिजांइ बाबा किथे पियो ॻाल्हाए। जेकी बि ॻाल्हि थी अथी कौड़ी पर चवां थो पोइ सची लॻंदे। ऐं हिन महिल तूं जेको कौड़ो थो ॿुधी पियो या कौड़ो कुझु करे थो, मिठो कुझु ॿुधे थो पियो, आख़िरी में कौड़ो लॻंदे। हिन महिल जेको कौड़ो आहे उहो आख़िरी में मिठो लॻंदे। आख़िरी परिणाम अॻिते थी। ग़लति कंदे ग़लति थींदी। बिल्कुल जो बोएगा सो पाएगा, तेरा क्या आगे आएगा। सुख दुख है क्या फल कर्मों का, जैसी करनी वैसी भरनी। जीअं तूं सुठो कंदे सभिनी खे प्यार ॾींदे, इहो भॻवान खे प्यार ॾियणो थी। ग़लति कंदे भॻवान सां ग़लति कंदे परिणाम ग़लति निकिरंदी। मां इहो चवां परमात्मा हिते ई थी। इन जो सॼो कारण थिए जेको न मञण वारो उहो तुंहिंजे अंदरि मन। इहे सभु सत्संग जेके बि आध्यात्मिक सत्संग आहिनि, इहे मन खे ठाहिण जा आहिनि। ध्यानु बि मन खे ठाहिणो आहे, भक्ति बि मन खे ठाहिणो आहे। भक्ति ईअं न आहे त राम राम वेठो चओ। कबीर चई कर में माला फिरे, जेवा फिरे मुख मां, कर में हथ में राम राम तो चए ऐं माला तो फेरे, मुंहं सां राम राम तो चए ऐं मन ॾहनी दिशाउनि में तो हले। इहो भजन न आहे। कर में माला फिरे जेवा फिरे मुख मां, ऐसा जेवा फिरे मुख मां मनुआ दह दिस फिरे। हे भजन न आहे, इहो भजन न आहे। भजन थी असली पंहिंजे हृदय में मन वाणी ऐं कर्म सां सभिनी सां सुठो हल। ॾिस तोखे कीअं सभु कुझु थो थिए, पैसा बि ईंदे सभु थींदे। बाक़ी तूं ग़लति आहीं त ग़लति ई थींदे। आख़िरी में सभिनि जे अंदरि वेठल परमात्मा खे नमस्कार। ओम शांति शांति शांति।